माण्हुनि जी मोटरसाइकिलूं ऐं मोबाइल फ़ोन्स फुर थिया। धाड़े जा ऐं चोरी जा कुछ वाक़िया पेश आया। बाक़ी मोटरसाइकिल कुछ अहिड़ा आहिनि जंहिं ते FIR ऑलरेडी रजिस्टर थियल आहे ऐं मज़ीद जेकी भी कानूनी कार्रवाई मुकम्मल करे ॿोलींदा। खबर शामिल कयूं था जामशोरो खां। SSP जामशोरो ज़फ़र सिद्दीक़ छांगा जी ख़ासि हिदायतुनि ते कोटड़ी ऐं साइड पुलिस वॾी कार्रवाई कंदे ॿ बेनल सूबाई गुरू गिरफ़्तार कया जेके सिंध में मोटरसाइकिलूं छीनण ऐं चोरी जी वारदातुनि में मुलविस हुआ। वधीक ॿुधाईंदो त DSP कोटड़ी शाहनवाज़ जोकियो, SHO कोटड़ी इंस्पेक्टर शहज़ाद काज़ी, इंस्पेक्टर सैफुल्लाह बुगियो ऐं सब इंस्पेक्टर खैर मोहम्मद मलाह गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त जदीद डिजिटल इन्वेस्टिगेशन जी मदद सां कार्रवाई करे 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। फैक्ट्री जी चोरियुनि में, मोटरसाइकिल जी फुर में, मोबाइल फुर में ऐं न सिर्फ़ असांजे ज़िले में बल्कि ॿियनि ज़िलनि में भी एक्टिव रहिया आहिनि जंहिंजी मथां ऑलरेडी FIR जिन्हनि ते नॉमिनेटेड आहिनि। गिरफ़्तार थियलनि में अलीगुल बिरोई, मोहम्मद अरशाद खोसो, मक़सूद ख़ासकेली, अब्दुल रशीद चांडियो, अख्तर ख़ासकेली, अल्लाह जुड़ियो भुरगुड़ी ऐं गुलाब बारी जो शामिल आहिनि। हिन गैंग में भी तकरीबन 4 खां 5 माण्हू आहिनि। कुछ माण्हू असां अरेस्ट कया आहिनि। हिकिड़े जो नालो आहे अल्लाह जुड़ियो भुरगड़ी, ॿिए जो नालो आहे अब्दुल रशीद चांडियो। हिन गैंग मां भी असां तकरीबन 5 मोटरसाइकिलूं, 8 खां वधीक मोबाइल फ़ोन्स, इन्वर्टर्स, बैटरियूं, कुछ बकरियूं भी असां रिकवर करायूं आहिनि जेकी असांजी कोटड़ी साइड लेबर कॉलोनी जी एरिया मां फुर थियल हुयो। पुलिस मूजिब जवाबदारनि जे कब्ज़े मां छिनी ऐं चोरी थियल 9 मोटरसाइकिलूं, 14 मोबाइल फ़ोन, 2 पिस्टल, 1 रिपीटर, 5 लख रुपया नक़द, 1 बैटरी, इन्वर्टर ऐं 4 बकरियूं भी हथ कयूं वयूं आहिनि। DSP कोटड़ी मूजिब जवाबदार हाईवे ते लुटमार जी वारदातुनि में मुलविस रहिया आहिनि जंहिंजो क्रिमिनल रिकॉर्ड भी चेक कयो पियो वञे। अहिड़ा आहिनि जेका असांजी हाईवे ते डिफरेंट क्राइम्स में इन्वॉल्व आहिनि। न सिर्फ़ असांजे जामशोरे जी हद में बल्कि खानोट, आमरी, सन हलंदड़ गाॾियुनि मां भी माल लाहींदा हुया ऐं गाॾियुनि खे ज़दोगोब करे झारे करे न सिर्फ़ उन्हनि ड्राइवरनि खे भी फुरींदा हुया बल्कि पूरी गाॾी खाली करे वेंदा हुया। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ अलॻि-अलॻि केस दाख़िल कया आहिनि ऐं वधीक जांच भी कयूं पिया।